अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रुस म रुसण घोरियो राणा छॾ रियाव, मेट मदायूं मोट तूं कर निर्त नियाव। लालण जो लतीफ़ चए कोन्हे सूंह स्याव, ओगण ढके आव त सोढा सुखियाणी थियां। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 8 जुलाई 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आऊं जी ख़िदमत में हाज़ुर जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। शाल जग में जीअंदा ऐं वतन सां वफ़ा जा वचन निभाईंदा रहो। दोस्तों, अमी बखूबी ॼाणूं था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मुनफ़रद प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं उन्हनि वर्कनि जा वर्क वराईंदा आहियूं जेके तारीख़ी हैसियत रखनि था, जिन में असांजा जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि त मालूमात बि हूंदी आहे, जिन में दलेरी जा दास्तान बि हूंदा आहिनि त धरती सां इश्क जी कथा बि हूंदी आहे। असां लाॻीतो अव्हां जी ख़िदमत में मशहूरु नावल पढ़ाॾो सोई सॾ किश्तवार पेश करे रहिया आहियूं। अॼु बि मशहूरु नावल पढ़ाॾो सोई सॾ जा वर्क वराईंदासूं। ही मशहूरु नावल नामियारे लेखक कहाणीकार साफ़ी सिराजुल हक मेमण जो लिखियलु आहे। हिन किताब में अरगुन ऐं तुरखाननि जे ज़ुल्म जा दास्तान आहिनि, ठठे जे घटियुनि जूं कथाऊं आहिनि ऐं किस्सो आहे उन्हनि जोधनि जो जेके वतन तां सिर घुरण बि ॼाणंदा आहिनि। जी हा, अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था पढ़ाॾो सोई सॾ जी 14हीं किस्त। माठीणे महर भरे सिंधूअ में जॾहिं उथल ईंदी आहे तॾहिं ईअं भाइबो आहे त हुन में नोह जी ॿेड़ी बि कान बचंदी। वाहण वस्तियूं खेत खरा नदियूं नारा हेठायूं मथायूं पाणी जे अछ में ढकबियूं सिंधु जे हंज में गुम थी वेंदियूं आहिनि ऐं परियां ईअं भाइबो आहे ॼण उभई धरती पाण में मिली हिकु सागर जी सूरत में वहण लॻा आहिनि। उभ पाण बचाइण लाइ पोइ ते हटंदो रहंदो आहे ऐं धरती पंहिंजे पाण में समाइजंदी, पाण बचाईंदी, नयूं हदियूं नया किनारा नवां साहिल ॻोल्हींदी रहंदी आहे ऐं हर तरफ़ पाणी जूं ॻाल्हियूं ॻणबियूं आहिनि। हावकार मचंदी आहे, माण्हू त माण्हू, पखे पिखण जीत जनावर ॿाॾाईंदड़ अखियुनि सां को नओं अझो का नई पनाह ॻोल्हण लॻंदा आहिनि। चवनि था त अहिड़िन मुंदर में जॾहिं सिंधीअ सैलानी ग़ोराब भरे मकड़ा संभाले सिड़ सवां कंदा हुआ तॾहिं संदन अखनि विझण जर ॾिया ॿारण खां पोइ बि सैलानी न विरंदा हुआ। तॾहिं उहे पाण वहिणियूं चरियूं सुर सामूंडी जा आलाप वरलाप कंदियूं घर मोटी ईंदियूं हुयूं ऐं सागर जे सीने में हुननि जे मोटण ते अहिड़ी उथल ईंदी हुई। पाणी त अछी अछ आकाश में अहिड़ा रंग भरण लॻंदी हुई जो माण्हू चवंदा हुआ त जेकॾहिं सागर जी हीअ अछ बि उछल खाई विझे त पर हेल वञण जे वरलापनि बदिरां हिकु नओं राग नओं संगीत सागर जे वीरनि मां थींदो सिंधु जे लहरनि में पड़ाॾा पैदा कंदे माण्हू जे सीननि में ॿुरण लॻो हो। माण्हू जे वात में उहा ई वाई हुई, तो ॿुधो मूं ॿुधो हिन ॿुधो हुन ॿुधो, आख़िर में तुरखान ॿुधो त सोढो काहींदो थो अचे। जितां जितां उहो आलाप उथियो थिए उतां तुरखान अॻुवाट टपड़ ॿधी ठटे पहुचण लॻा। सोढो हिकु समुंड हो जंहिंमें सिंधी कुंड कुड़िछ मां वगर वाहण मां शहरनि वस्तियुनि मां सागर फुटी तेज़ धारा जे रूप में समाइजंदा थी विया। फुड़ी फुड़ी तलाव, तलाव नदी, नदी सागर ऐं सागर समुंड बणिजी छोलियूं हणण उभ में राहू पैदा करण लॻो। माण्हू में अजीब ग़रीब ॻाल्हियूं आखाणियूं किसा कहाणियूं पखिड़िजी वियूं।
पोड़ियूं पकियूं ऐं वरड़ा जॾहिं मच जे चौधारी वेही उभारियूं लहवारियूं कंदा हुआ तॾहिं रोज़ नित नई कहाणी जनम वठंदी हुई। सोढो ऐं संदसि साथी जितां थे लंघिया उते ॼण त मंडर लॻी थे विया। ॻोठाणा हुननि जी आज्ञा लाइ अखियूं विझो वेठा हूंदा हुआ। फंडरूं कुसंदियूं हुयूं, दुंबा ऐं ॿकर पचंदा हुआ, दोहल दमाम वॼंदा हुआ, ॾोंकनि ते नाचूं थींदियूं हुयूं। माण्हू छेरियूं ॿधी मोरा ॻाईंदा, झूमर विझंदा हुननि जी मरहबा कंदा हुआ ऐं सॼो वायो मंडल जीअं सिंह जे पड़ाड़नि सां गूंजण लॻंदो हो। उहे पड़ाड़ा ॿुधी आसपास जे ॻोठनि मां तुरखान पंहिंजा घोड़ा पलाड़ण लॻंदा हुआ। पर सोढो ऐं संदसि साथी त के अजीब इंसान हुआ। सॼा बुत भभूत चापूं ॾाढ़ियूं लट में अछियूं, कपिड़नि ते रत जा छिंडा, ॼण होली खेॾी आया हुआ। अखियुनि में मच, ॼण हर घड़ी कंहिं ॻोल्हा कंहिं तलाश में हुआ। माण्हुनि सां अहिड़े कुर्ब सां मिलंदा हुआ ॼण वरियनि जा विछड़ियल हुआ। सोढे खे ॾिसण लाइ माण्हू ईअं ॻाहट सिंधी सबाझड़ा अॿोझनि जीअं ईअं ॻाहट थींदा हुआ ॼण त हुननि न ॾिठो त संदन क़याम ई कान थींदी। सिंधी सबाझड़ा अॿोझनि जिया हुन जी का निशानी हथ करण लाइ पाण में विढ़ण थिए लॻा। जे हुन जा साथी न संभालनि त माण्हू जे कपिड़नि खे फाड़े लीड़ूं खणी वञण लाइ पाण में विढ़ण जहिड़ा थिए लॻा। जितां जितां थे लंघिया उन्हनि हंधनि तां ॿियो कुझु न थे मिलनि त माण्हू मिटी जूं नीड़ियूं हड़ूं ॿधण थे शुरू कयूं ऐं सोढो हुननि सबाझड़नि जूं इहे अॿोझायूं ॾिसी अलाए छो कंध झुकाए पंहिंजी सिंध जी उन धरती खे घोरण लॻंदो हो जा माण्हुनि खे एतिरी प्यारी हुई। जंहिं जंहिं ॻोठ में सोढल पंहिंजे सीना सां दाख़िल थे थियो उते वॾड़ा घुराए संदन पंचायत चूंडाए ॻोठ जे किरड़ोध माण्हुनि जुवाननि खे हिफ़ाज़त लाइ हथियार पवार ॾेई अॻिते वधंदो हो। हर ॻोठ मां केतिरा ई जुवान मुड़ुस हुन सां शामिल थींदा हुआ। सोढे जी सीना चौमासी जे दरिया वांगुरु वीरान वीर वधंदी वई। सोढल खे ॼण त अखियुनि में निंड ई कान हुई। जिते बि राति पवंदी हुयूं उते चौंकी ॾींदड़ जुवान अक्सर हुनखे पंहिंजे मुंहुं सुतल हमराहनि जे कतारनि मां लंघंदो संदन मुंहं में घोरींदो चइनि पासनि पाण पहिरो ॾींदे ॾिसंदा हुआ। हुन जे साथियुनि खे आराम ऐं सुख ॾियण लाइ हज़ार जतन कया, पर सोढल ॼण सुख सुम्हणु सिखियो ई न हो। सोढल जी ज़िंदगी शफ़क़ जे ॻाढ़े ककर वारी ज़िंदगी बणिजी वई, जंहिंमें रोशनी ऐं उजाले खां सवाइ रत जूं धाराऊं हुनजी जूत हुनजी चौधारी ॼण नूर जो हिकु ककर पैदा करे विधो। उन्हनि ॼाटियुनि जे ॼर में निहारण सां ई ॾिसंदड़ खे भवाटी पइजी वेंदी हुई। उहो हमेशह खां वधीक अॻे खां अॻरू चुप ऐं सांतीको थी पियो हो, पर हुन सांत में हिकु नई लहर हुई, जीअं का समुंड में उथंदड़ आंधी ऐं तूफ़ान खां अॻु माठ ऐं सांझ जी लहर उभरी ईंदी आहे। हुन सां ॻाल्हाइण जी कंहिंखे हिमत न थींदी हुई। फ़क़्ति चाचो अलू कंहिं तरह हुनखे ॻाल्हाइण ते मजबूर करे सघंदो हो, पर हीअ उथल बि अहिड़ी हुई जो सोढो त छा ॿिया जुवान बि ॻाल्हाईंदा घटि हुआ। हर वक़्तु ईंदड़ लड़ाइनि जे इंतज़ार में संदन दिलियूं धड़कंदियूं रहंदियूं हुयूं। सिंध जे ॻोठनि जे जवाननि जो मन बि एतिरो वधी वियो हो जो हू पंहिंजे मुंहं सो तुरखाननि खे दड़का ऐं धमकियूं ॾियण लॻा त हू बि सोढल जा माण्हू हुआ। जेकॾहिं हू पंहिंजे ज़ुल्मनि ऐं ॾाढाइनि खां बाज़ न आया त हू सोढल वटि दाही थी वेंदा। केतिरनि राॼनि अॻुवाट महिमाननि झलण लाइ माण्हू थे मोकिलिया, पर सोढे जो हिकिड़ो ई जवाबु हूंदो हो त अदा जे मुंहिंजी महिमानी झलणी अथव त को जथो जवान जो ठाहे अची असां सां शामिलु थियो। ईअं सोढल जा साथी मिहोगे जे दरिया वांगुरु वधंदा फहिलिजंदा थे विया। थोरे वक़्त में कुहाड़ियुनि लोढ़ियुनि ऐं बांठियुनि जे बदिरां हुननि वटि तुरखाननि खां फुरियल तरारूं भाला ऐं बड़छूं अची वियूं। हुन जी तनज़ीम में ख़ासि ॻाल्हि इहा हुई जो मंझंदि को बि फ़र्क़ु न हो। हिके तरह जो खाधो सभु खाईंदा हुआ, हिके तरह सां जीजल धरती खे विछाणो बणाए सुम्हंदा हुआ। चौकी ऐं पहिरो ॾियण जो वारो बि सभिनी ते ईंदो हो। उन्हनि में सोढल बि शामिलु हूंदो हो। फ़क़्ति हिकिड़ो फ़र्क़ु हो, सो उहो त जंग छेड़े वक़्तु सोढल जी हर ॻाल्हि ॼण लोह ते लीको हुई। कंहिंखे बि हुन जी ॻाल्हि उरांघड़ जी हिमत न थींदी हुई। तुरखान जे निढियुनि निढियुनि छावनि ते राता ॾियणु हुन जो मामूल थी वियो। हुननि जी ताक़त अञा एतिरी न हुई जो सिधो संओं तुरखान जे लश्करनि सां विढ़नि। उन करे सोढल अक्सर पंहिंजे हमराहनि जी चूंड जथे सां निढियुनि निढियुनि छावनि ते अहिड़ी तरह राता ॾींदो हो जो तुरखाननि खे इहा ख़बर न पइजी सघंदी हुई त हमिलो कंहिं कहिड़े वक़्तु ऐं किथां कयो। हिकिड़ी उमास रात जो हू
पंजनि विहारो खनि साथियुनि सां पंहिंजे बाक़ी लश्कर खां घणो वक़्त ते निकिरी आयो। वापसि वरण ते हुआ त परियां खेनि मशालनि जी रोशनी लियाका पाईंदे नज़र आई। सोढल जूं अखियूं उदह खे चीरींदियूं रोशनी जे उन नुक़्ते ॾांहुं ॾिसंदियूं रहियूं। ईअं थिए भाइयो ॼण उन नुक़्ते जा तिरविरा हुनखे पाण ॾांहुं छिकींदा थिए विया ऐं उहे तिरविरा हुन जे हलण ते जीअं पोइ तीअं ॾांहंनि वेझा पवंदा थी विया। जॾहिं हू बिना वेझा पहुता तॾहिं सोढल पंहिंजनि माण्हुनि खे घोड़नि तां लहण जो इशारो ॾिनो। घोड़नि खे उते ई वणनि में ॿधी हू ॿीहर प्यादा रोशनी ॾांहुं वधिया। बिना वेझो पहुचण ते हुननि ॾिठो त अटकल 50 खनि तंबू खुतल हुआ। ॿिनि तंबनि अॻियां मशालूं ॿरी रहियूं हुयूं। कुझु पहिरेदार वारे वारे सां तंबुनि जे चौधारी गोल चकर हणी पहिरो ॾेई रहिया हुआ। सोढल पंहिंजे माण्हुनि खे हिकु हेठां हंध ते बीहण जो इशारो करे पाण तंबुनि जी ओठ मां थींदो मशालनि वारनि तंबनि जे वेझो पहुतो। हिकिड़े तंबू जे ॿाहिरां 4 पहिरेदार बेख़बर पाण में यटछट हणी रहिया हुआ। उते रोशनी एतिरी तेज़ हुई जो ऊंदहि मां निकिरण जो जोखम जो कमु हो। पर सोढल ऊंदहि जी ओट मां निकिरी पंहिंजी कटार हथ में झले आहिस्ते आहिस्ते तंबू जे पुठियां निकिरण लाइ अॻिते वधियूं। ऐं उन घड़ी हिकु पहिरेदार पंहिंजी चौकी जो चकर काटे मुंहिंजे साम्हूं लंघण वारो हो। हुनजे विच में फ़क़्ति चंद क़दमनि जो फ़ासिलो हो। सोढल हिकदमि तंबू जी ओट में साह रोके बीही रहियो। हुनखे पक हुई त उतां लंघंदड़ पहिरेदार जी नज़र हुन ते ज़रूरु पवंदी, पर हू उन लाइ अॻे ई तयारु हो। जॾहिं पहिरेदार बिना हुन सां मुंहां थियण वारो हो त हुन चीते वारो छाल ॾेई हिकिड़ो हथु हुन जे वाह ते ॾेई छॾियो ऐं संसि ॿियो हथु हुन जी चेल खे कन छेड़ी खां ॿिए छेड़े ताईं चीरे वियो। तुरखां जी दांह हुन जे हथ में चिचरजी मरी वई। जॾहिं सोढल खे पक थी त तुरखां जे रगनि मां बि आवाज़ु मरी वियो, तॾहिं खेसि गेले हिकु तंबू जे पोयां अहिड़ी तरह डिघारे सुम्हारे छॾियो जो परियां रुॻो संसि पेर नज़र अचनि। हू पाण बि उते ई ऊंदहि में बीही ॿिए पहिरेदार जे अचण जो इंतज़ारु करणु लॻो। कुझु घड़ियुनि खां पोइ ॿियो पहिरेदार ॼण कुझु ॻोल्हींदो तंबू जे ऊंदाहिनि पाछनि में निहारींदो हुन ॾांहुं वधणु लॻो। सोढल सम्झी वियो त हू पंहिंजे साथी खे ॻोल्हे रहियो हो। हुनखे पंहिंजे चकर में हुन पहिरेदार जे न मोटण ते हैरत हुई। जॾहिं उते पहुची हुनखे संसि पेर नज़र आया ऐं पाछोले में ईअं थिए नज़र आयो ॼण ऊंदहि जो फ़ाइदो वठी मौक़ियो ॾिसी हू ॼाणी वाणी सुम्ही रहियो हो। तॾहिं पहिरेदार जे मुंहं ते मुर्ख सां गॾु का शरारत सुझी आई ऐं हुन फ़ारसी में गार ॾींदे चयो, निंडूं कर हरामखोर बीह त। जीअं ई हुनखे टंगनि मां गेले ॿाहिरि छिकण ते हुओ त हिकु लोही चंबो संसि ॻिची में फॿी वियो। हुनजे अखियुनि में मशालनि जी रोशनी ऊंदहि वारे वारे सां नचणु टिपण ऐं ग़ाइबु थियणु लॻी। हुन रड़ करण जी कोशिशि कई, पर हुनखे ईअं महसूसु थियो ॼण संसि ॼिभ खे पाड़ो पटे छॾियो हो। हुन ॻिची जे सुर खां रुअण ॿाॾाइण जी कोशिशि कई, पर हुन ईअं भायो ॼण त हुन जूं अखियूं पंहिंजी जाइ तां ॿाहिरि निकिरी रहियूं हुयूं। हुन कोशिशि कई त कंहिं तरह सां पंहिंजी जान छॾाए, पर हुनखे पंहिंजूं टंगूं धरती खां मथे लड़कंदियूं महसूसु थियूं। घड़ी खां पोइ पहिरियों भेरो हुनखे उहो अहसासु जाॻियो त मौत बिना हुनजी दिलि ताईं अची पहुतो हो ऐं हर हिकु सुकल मुंड जियां पंहिंजे साथी मथां किरी पियो। सोढल हुनखे उते ई छॾे वरी पंहिंजी जाइ ते मोटी आयो। हुनखे पक न हुई त अञा को ॿियो पहिरेदार चकर ते ईंदो या न। कुझु वक़्तु इंतज़ारु करे हू हिकिड़े तंबू जे पुठियां पहुची पंहिंजे कटारे सां हुनजे थुल्हे कपिड़े खे चुहक ॾियणु शुरू कया। अंदरि घिरण जेतिरो लोंघो करे हूअ तंबू में टिपी पियो। ॿाहिरि ॿरंदड़ मशालनि मां छणी ईंदड़ रोशनी में हुन जेके कुझु ॾिठो त हुनजी दिलि में चक विझी छॾियो। रसण सां चोखंबो ॿधल संघार हुन ॾांहुं न ॾिसंदड़ अखियुनि सां निहारे रहियो हो। अखियुनि जा जाइ ते 2 वॾा चुग हुआ जिन मां रत ॻाढ़ड़ पीलो पाणी वही संसि ॾाढ़ी में सुकी वियो हो। संसि समूरो जिस्म फटण ऐं चीरण सां चचरियो पियो हो। एतिरो ज़ख़्मी नाबीन हुजण जे हूंदे तुरखाननि हुनखे अहिड़ो सोघो ॿधी छॾियो हो जो ईअं थिए भायूं त तुरखाननि खे अञा बि हुन खां डपु थिए थियो। घड़ी लाइ सोढल जो मन सुन थी वियो। हुनजे पंहिंजे अखियुनि में मिर्च पवण लॻा। हुनजे सॼे बदन में सुयूं चुभण लॻियूं। महज़ उन अहसास खां बचण लाइ हू कटारो हथ में झले दरवाज़े ॾांहुं वधियो ऐं ॿाहिरि निकिरण सां ॼण हुनखे जिन पइजी वियो। ॻाल्हियूं कंदड़ पहिरेदारनि खे ॻाल्हि सम्झ में न आई त हू केरु हो ऐं उन तंबू मां कीअं निकितो। पहिरें तुरखान खे बाहि जो हिकु तेज़ उलो पंहिंजे ॿिन्ही कुल्हनि जी पूरे विच में खुपंदो महसूसु थियो
ऐं हुन अहिड़ी रंभ कई जो संस साथियुनि जूं दिलियूं कंबी वियूं। हुनजे किरण वक़्तु सोढल सट ॾेई हुनजो भालो खसे वरितो ऐं साम्हूं बीठल तुरखान जे पेट में टुंबे ॾिनो। उन भाले खे उते ई छॾे हुन पासे में बीठल टें तुरखान खे कमर बंद में हथु विझी खणी मथे खयो ऐं खेसि अहिड़ी उछल ॾिनाई जो हूअ जिंड जे ॻरे पुड़ वांगुरु मथे भर जीअं किरियो तीअं वरी चुरियो बि कोन। उहो सभु कुझु एतिरो जल्द थियो जो चोथे पहरेदार खे यकीन न पिए आयो त उहा सभु कुझु हक़ीक़त हुई या हू ख़्वाबु ॾिसी रहियो हो। जेसीं हू कुझु करण लाइ तयारु थिए तेसीं सोढल जो हथु ज़ूज़ाट कंदो हुनजे मुंहं ते वरी वियो। तुरखान ते ॼण विझ किरी पई। हू उबतो थी थाॿड़िजी परियां किरी पियो ऐं पोइ संसी भालो सोढल हुनजे पेट में टुंबे ॾिनो। भाले खे वटि ॾेई छिके ॿाहिरि कढियाईं त भर वारे तंबू वारा पहरेदार भाला सिधा करे हुन ते उलर करे आया। हुन उतां ई भाले खे उछल ॾिनी। हिकिड़ो पहरेदार पाण बचाइण लाइ जीअं हेठि झुकियो तीअं भालो संस पेट बदिरां संस ॻिची जे रगनि खे चीरे वियो ऐं हू उते ई ढेर थी वियो। ॿिए पहरेदार जीअं संघार ते हमिलो कयो तीअं सोढल जा ॿई हथ संस भाले में खुपी विया। भाले खे पाण ॾांहुं छिकींदे हुन पंहिंजो गोॾो एतिरी ज़ोर सां तुरखान जे पेट में हयो जो तुरखान खे पाण खे हवा में खंजंदो महसूसु कयो। जेसीं हूअ वरी सिधो थिए तेसीं ॼण को जबल हुनजे मथां किरी पियो ऐं सोढल जे आख़िरी धक ते हुनजो मणको ठकाव ॾेई भॼी पियो। सोढल पंहिंजे भर पासे जो जाइज़ो वठंदे महसूसु कयो त तुरखान जे रड़ियुनि ते तंबुनि में चुरपुर थियण लॻी हुई। माण्हुनि जे उथण हिक ॿिए खे हकलण ॾियण ऐं हथियार खणण जा आवाज़ फैलजण लॻा। सोढल वरी तंबू में घिड़ी वियो ऐं संघार खे कंहिं भरीअ वांगुरु कुल्हे ते खणी हू तकिड़ो ॿाहिरि निकिरी आयो। तंबुनि जे पुठियां अची ऊंदहि मां हलंदो अची पंहिंजे साथियुनि वटि पहुतो। हुन पंहिंजे किन साथियुनि खे हरे हरे को हुकुम ॾिनो। 4 ॼणा अॻिते वधी तंबुनि ॾांहुं वञण लॻा ऐं बाक़ी हमराहनि सां मोटी अची घोड़नि ताईं रसिया। सोढल संघार जा रसा कपींदे खेसि पंहिंजी कुमेत ते वेहारे ऐं हमराहनि खे सवार थियण जो इशारो करे पाण अॻियां वधी वियो। घड़ी खां पोइ समूरनि तंबुनि मां बाहि जा शोला निकिरण लॻा ऐं हमराहनि जे ॾिसंदे ॾिसंदे तंबुनि खे बाहि वकोड़े वई। बाहि जी रोशनी में हुननि वरी सोढल खे पंहिंजनि साथियुनि सां मोटंदे ॾिठो। संस साथी घोड़नि ते चढ़िया त सोढल बि कुमेत ते संघार जे पोयां चढ़ी वेठो। घोड़ी खे मालिक जे इशारे ते जीअं नईं जान अची वई ऐं हूअ अहिड़ी तरह हलण लॻी ॼण ज़मीन बदिरां पाणी ते तरंदी थी वई। पंहिंजी मंज़िल ते पहुची हुन आहिस्ते करे संघार खे लाथो। हमराह चौधारी घेरो ठाहे हुन ज़ख़्मी नाबीन खे ॾिसण बीही रहिया। सोढल चाचे आलू खे इशारो ॾिनो ऐं थोरी देरि खां पोइ आलू कोसे पाणी सां संघार जा फट धोअण वेही रहियो। ओचितो संघार बिन होरियां चयो, को ॻाल्हाए छो नथो अबा, को सिंधी बि ॼाणे थो अवां मां। हुन इहे लफ़्ज़ एतिरे दर्द मां चया जो सभिनी जे दिलि खे झोॻो अची वियो। संघार वरी चयो, केरु मुड़ुसु आहियो? सोढल नरमी सां चयो, अदा आऊं आहियां सोढल। घड़ी लाइ हिकु ॻोरे ॻोरी माठ छाइजी वई ऐं पोइ संघार जे मुंहं ते मुर्ग मिड़ी आए। आऊं बि चवां त अमीर ख़ान जे लश्कर में घिड़ी पवण वारो त रुॻो सोढो ई थी सघे थो, पर सोढा हाण आऊं तुंहिंजे कहिड़े कम जो? सोढो मुंहुं हेठि करे पंहिंजनि ई ख़्यालनि में महू हो। सच त अखियुनि सां संघार 100 मुड़ुसनि जो मट हो ऐं हाण हुनजे माज़ूर नाबीन भाउ हुनखे पंहिंजी भाॼाई भागुल जो सुहाग यादि अची वियो ऐं हूअ कुझु सोचींदो उतां उथी वियो। सोढल को बि कमु संगत जी सलाह खां सवाइ कोन कंदो हो। जेकॾहिं खेसि सलाह न वणंदी हुई त चुपचाप वेठो हूंदो हो। मुंहिंजे मुंहं ते कुझु अहिड़ो रंग अची वेंदो हो जो हमरा पंहिंजी राय ते ॿीहर सोचणु लॻंदा हुआ ऐं थींदो उहो ई हो जेके सोढो चाहींदो हो। हुनजी संगत ऐं पंचायत उन्हनि हमराहनि जी हुई जेके पंहिंजा जथा ठाहे अरगुननि ऐं तुरखान सां पंहिंजे सिर चोटूं खाए अची सोढे सां शामिल थिया हुआ। उहे हमराह बि पंहिंजे साथियुनि सां सलाहूं करे पोइ अची सोढे सां हाल अहवाली थींदा हुआ। नतीजो उहो थींदो हो जो जेको बि कमु हू कंदा हुआ उन में समूरनि माण्हुनि जी हिक ई राय हूंदी हुई। जॾहिं सोढे जी सीना में ॾहाको हज़ार माण्हू गॾु थिया तॾहिं नंढनि जवाननि में कुझु बेआरामी पैदा थियण लॻी। हुननि पंहिंजा अॻुवाण मोकिले संगत कोठाई त हाणे घणो ई लश्कर गॾु थियो आहे, छो न ठठे ते चढ़ी मिर्ज़ा बाक़ी ते सिधी सही हलां कजे ऐं यको फ़ैसिलो कजे, या त सिंध आजी थिए या सभु सिर ॾेई सुराह थियनि। सोढे जे मुंहं ते जेको रंग आयो त मां कंहिंखे बि उहा सुध पइजी न सघी त
हू बि उन राय जो हो या न। जेसीं को फ़ैसिलो थिए तेसीं हिकिड़ी कुंड मां आवाज़ु आयो, जंहिंमें सोढे जो वारो तावत कोन हो, पर जंहिंमां भरवसे जा ओड़ा ई ओञाण हुआ। उहो आवाज़ु संघार जो हो, जंहिं चयो त भाउ, ठठे वारी छावणी में 70,000 तुर्खान लश्करी आहिनि। दरिया जे ओरे भर 40,000 तुर्खान छावणी हयो वेठा आहिनि। तंहिंखां सवाइ ठठे खां 6 कोह परे मिर्ज़ा बाक़ी जे जानिसारनि जो दस्तो आहे, जेके समूरा घोड़े सवार ऐं ज़रा पोश आहिनि। ठठे शहर अंदर ई अमीर ख़ान जे हथ हेठि 15,000 अरगून ऐं तुर्खान फ़ौजी शहर खे हिसाइण लाइ ख़ीमा खोलियो वेठा आहिनि। सो ॿरो थियण मां त को फ़ाइदो कोन वरंदो। पाण सिंधी घणो ई सर्वेज सही, पर वेरी जी वित जी सार न करणु दानाई न आहे। तंहिंखां सवाइ मिर्ज़ा जानी बेग सेवण में वेठो आहे। बखर जो कोट बि त तुर्खान सां ॾटियो पियो आहे। कंधार वारो रस्तो खुलियो पियो आहे। ईअं न थिए जो अॻियां हलचलनि वांगुरु हीअ उथल बि अणॾिठे वेरी हथां पूरी थी वञे। माठ लॻी वई। सभिनी खे उहा ॻाल्हि दिलि सां लॻी। हुननि मां केतिरनि त उहे छावणियूं ॾिठियूं बि कोन हुयूं। लश्कर जा उहे अंग ॿुधी केतिरनि जे मुंहं ते नाउमेदी जो रंग ओतिजी वियो। संघार सोढे ऐं ॿियनि सभई हमराहनि जिन उन्हनि छावणियुनि ते राताहा ॾिना हुआ, तिन खे ख़बर हुई त मुक़ाबिलो कंहिंसां हो। भला पोइ हिकिड़े जवान, जंहिंखे कन में डिघियूं वालियूं पियल हुयूं ऐं सस मुंहं में अजीब मणिया हुई, उतावलो थींदे चयो, अदल जे मुखां था पुछो त आऊं त उन मत जो आहियां त अवल पंहिंजी बि का हिकाणी छावणी कजे, को सभरो कोट हथ करे उते वेही तयारियूं कजनि। माण्हू हथियार पहवार घोड़ा वेहट ऐं ॿियो सामान सड़ो गॾु कजे। उतां हू राताहा ॾेई कंधार वारे नंग ॿिर खे बंदि कजे। उतां हू सेवण ते चढ़िजे त जीअं उतर वारनि भाइरनि जे साथ सां कंधार, मुल्तान ऐं ॿियनि घटनि मां तुर्खाननि खे पहुचंदड़ वाहर खे रोके सघिजे। पोइ वारो कजे बखर जे कोट ते। सेवण ऐं बखर किरिया त ठठे में बि टाकोड़ो पइजी वेंदो। पोइ मुड़सनि वारी मलह कजे ठठे में। अदल सिंध खे वेरनि खां आजो करणु हिकु ॿिनि ॾींहंनि जी ॻाल्हि न आहे। हिन लाइ त समूरी हयाती जा समूरा ॾींहं, समूरनि ॾींहंनि जा पहर ऐं पहर जी हिकु घड़ी घोरणी पवंदी। वाह वाह थी वई। कोकरा पइजी विया। उते जो उते सलाह बीठी त तरले खे माण्हू छॾे बाक़ी लश्कर मोहन कोट ते चढ़िजे। मोहन कोट खे छावणी बणाए सेवण ते राताहा ॾिजनि। सोढे जे मुंहं ते सुराए ॾिसी जवान जा मुंहं बि बहकण लॻा। सिर तरियुनि ते हुजनि त मुर्क बि बहकण लॻंदी आहे। खिलंदे कुॾंदे सिर ॾियण त को सिंधियुनि खां सिखे। पेट बुखे अंग उघाड़े हूंदे बि साणे जे नाले था कुर्बान थियण बि को सिंधियुनि खां सिखे। ईअं थिए भाइयों त पतंगनि पाण पचाइण जो पह कंदे पाण विसारे छॾियो हो। मोहन कोट ते लश्कर छा चढ़ियो। अरगुननि तुर्खाननि भाइयों त मथनि विॼ किरी पई। हुननि मां वॾी उमिरि जे केतिरनि तुर्खान सिंधियुनि जूं अॻियूं बग़ावतूं ॾिठियूं हुयूं। राताहनि वारियूं रातियूं यादि हुअनि, पर हीअं ॾींहं ॾिठे जो लश्कर चढ़ी अचण त दरिया ख़ान खां पोइ हुननि न ॾिठो न ॿुधो हो। ऐं हीअ सिंधी त के अजीब मख़लूक हुआ, जिन वटि भालनि ऐं तरारनि बदिरां वंग वारियूं मोकरियूं कुहाड़ियूं हुयूं। जिन वटि तरारियूं या भाला हुआ, तिन अॻियां ढालूं बि न थे ढारियूं। हू विढ़िया ईअं थिए ॼण ही संदन आख़िरी जंग हुई, जंहिंमें हार जीत बदिरां हुन लाइ रुॻो शायदि हिकिड़ो ई आदर्श हो त कोट जे दरवाज़े ताईं अॻु केरु थो पहुचे। के तुर्खान त हुननि खे ॾिसी टहक ॾेई खिलण लॻा हुआ। हीअ मुठ जेतिरा सिंधी कंधारी काटकनि सां कीअं विढ़ण आया हुआ, हुन जो कुल लश्कर संदन घोड़े सवारनि खां बि घटि हो। जिन खां टीणा चवणा प्यादल लश्करी भालनि तरारनि ऐं खंजरनि सां अलॻि हुआ, हुननि सिंधियुनि खे त सिधियूं सिफ़ूं ठाहिण बि न थे आयूं। वेहण लाइ अॻिते ईअं पिया वधिया ॼण त कंहिं मिरू जे शिकार ते रोशे ख़ातिर निकिरी पिया हुआ। पर घड़ी खां पोइ खिलंदड़ तुर्खाननि खे इहो ॾिसी हैरानी वठी वई त सिंधी संदन लश्कर खे अहिड़ा सोढ़ा पवंदा थी विया जो तुर्खान पोइते हटण ऐं कोट जे दरवाज़नि ॾांहुं निहारण लॻा हुआ। हीअ त सिंधी न यकीननि का जिनात हुई, जा बाज़नि वांगुरु उॾामंदी हमला कंदी थिए आई। हुन जो त को अॻवान, को सरदार, को महदार ई कोन हो। कुल्हो कुल्हे सां लाहे हू ईअं थिए विढ़िया ॼण सॼी फ़ौज हिकिड़ो ई माण्हू हो, जो पंहिंजे सिर तां सांगो लाहे वेहण लॻो हो। हुननि मां त के ईअं थिए विढ़िया जो हुननि खे ॾिसंदे ई डपु वठी थिए वियो। हुन मां हिकिड़े माण्हू त ॿिन्ही हथनि सां विढ़ी रहियो हो। हुन जे घोड़े तुर्खान जे विच में खिवण वांगुरु वाराका ॾेई रही हुई।
हुन जो भालो हिके वक़्तु ॿिनि तुरखान मां पार लंघे थे वियो। हुन जे भरपासे मां तुरखान ईअं पोइ ते हटण थे लॻा ॼण का जिन भूत ते नज़र बीठी हुजनि। हुन जे ईअं टहण हटण सां संदन पोयां विढ़ंदड़ तुरखान जा घोड़ा बि टही हटंदे पंजनि प्यादनि ते चढ़ण लॻा हुआ। ॾींहं बि चढ़ंदो थे आयो ऐं सिंधी बि सिज जी फ़ौज सां गॾु चढ़ंदा थे आया। धरती तपण लॻी, हथियार तपण लॻा, घोड़ा तपण लॻा ऐं रत बि तपण लॻो। रत जी उन उतत खां सिंधियुनि जो मन वधी वियो ऐं पोइ हुननि हिकु यको नारो हंयो, जीअं सिंध उन नारे आसमान चीरे विधो। कोट जा कंगरी धुॿी विया ऐं तुरखान जूं दिलियूं दहिलजी वियूं। तुरखान ॼण उन नारे जे इंतज़ार में हुआ ऐं हूअ विहण छॾे कोट जे दरवाज़े ॾांहुं भॻा, पर सिंधियुनि संदन पुठ न छॾी। जेसि ताईं खेनि मिलंदा विया तेसीं खेनि किराईंदा विया। जॾहिं सोडल ऐं संस लश्कर कोट जा मुर्जा टिपी शहर में दाख़िल थिया त मोहन कोट जे माण्हुनि जी अजीब हालत हुई। हुननि ॾोकनि जी छेज विझी हिननि सोरिया सर्वेचनि जी आज्ञा कई। दरियुनि मां माड़ियुनि मां खुॾनि तां चांठनि तां ॿंभे तां सोन वरनियूं फुलनि मुठियूं उछलींदियूं पंहिंजे भाइरनि जी आज्ञा कंदियूं थे वियूं। अॼु त कंहिंखे धार सूली करण ऐं उखड़ी कढण जो बि ख़्यालु न रहियो हो। भाइरनि खां कहिड़ो हिजाब ॿुढड़ियूं हथ खणी गिराठड़ियूं पाए खेनि दुआऊं करे रहियूं हुयूं। ॼण हुननि जा पंहिंजा विछड़ियल ॿचड़ा सदियुनि खां पोइ अची खेनि मिलिया हुआ। अलाह ही कहिड़ो समय हो जंहिंमें ख़ुशी खां छेॼूं पइजी रहियूं हुयूं, झुमरियूं लॻी रहियूं हुयूं। दौलनि ॾोकनि ऐं शरणाइनि ते हो जमाले जी तवार हुई, पर अखियुनि मां लुड़कनि जे बादल बस न थे कई। हर शख़्स साॻे वक़्तु खिली बि रहियो हो त रोई बि रहियो हो। सोडल पंहिंजी कुमेत जो लगाम छॾे ॾिनो हो। रत जे छिंडण सां हुनजा कपिड़ा ईअं भिनल हुआ ॼण हू कंहिं रत जे सागर मां टुॿी हणी आयो हो। हू जितां थे लंघियो उते माण्हू हुनखे छुहण, हुन सां हथ मिलाइण, हुन सां ॻाल्हाइण लाइ गाहट थियण थे लॻा ऐं कुमेत कुझु सोचे बीही ते रही। हंधि ते हुनखे हारनि गाननि ऐं रखड़ियुनि सां जंझी थे छॾियाई। सोडल जे मुंहं ते अॼु अहिड़ी सुराही हुई जा अॻे कॾहिं बि न आई हुई, पर हुनजे मुंहं में हिकु नई दिया नई जूत बहकण लॻी हुई। पर हुनजी दिलि में हिकु नओं तूफ़ान बि मतल हो। अला शल ही मुंहिंजे ॾेह जा मारूड़ा ईअं बहकंदा महकंदा चहकंदा रहनि। उहा आस उहा उमेद हुनजे दिलि मां उधमो खाए ॿाहिरि निकिती ऐं बलुड़क हुनजे पलकनि में मोती बणजण लाइ तड़पण लॻा। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं शामिल करे रहिया हुआसीं पढ़ाॾो सोई सॾ जी 14हीं क़िस्त। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अवां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजो साथ ॾियो ऐं असां सां सहकार करियो त जीअं हीअ आवाज़ वधीक मज़बूत। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था नाम्यारे लेखक नसीर मेमण जे किताब सिंध आईंदे जो उत्साह जा ऐं शामिल करियूं था हिन किताब मां अवां जी ख़िदमत में चूंड मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंध पीपल्स पार्टी जी आख़िरी पनाहगाह। ही मज़मून रोज़ानी कावश में 14 मई 2013 ते शाया थियो हो। जी हा, किताब सिंध आईंदे जो उत्साह मां अवां लाइ नसीर मेमण जो मज़मून पेश करे रहिया आहियूं। 2013 जी चूंड जे नतीजनि मुल्क जे सियासी मंज़रनामे में गैर मामूली उथल पुथल आणे छॾी आहे। मुस्लिम लीग नवाज़ खे वफ़ाक़ ऐं पंजाब में जेको गैर मामूली मैंडेट मिलियो आहे ऐं जहिड़ी तरह पीपल्स पार्टी उन्हनि ॿिन्ही हंधनि ते वाइट वॉश थी वई आहे,
उन मां मुल्क अंदरि इक़्तिदार जी मसावात हिकदमि बदिलजी वई आहे। पंजाब में गुज़िरियल 5 सालनि दौरान पीपल्स पार्टी जी हुकूमती तोड़े तनज़ीमी तौर मायूस कंदड़ कारकर्दगी जो नतीजो उन जे अहिड़ी सियासी ज़वाल जी शक्ल में निकिरण जो ख़दशो त अॻुवाट ई हो, पर उन जी एॾी वॾी शिदत जो अंदाज़ो शायदि ई कंहिंखे हुजे। इस्लामाबाद में सियासी इलेक्शन जा माहिर हिकु तक जो जाइज़ो वठण बाद नवाज़ लीग खे 90, पीपल्स पार्टी खे 60-70 ऐं तहरीक इंसाफ़ खे 30-40 जे विच में सीटूं मिलण बाबति पूरो एतमाद हुआ। पर नवाज़ लीग जहिड़ी तरह पंजाब में क़ौमी तौर सूबाई असेंबली जूं सीटूं खटियूं आहिनि, उन सभिनी खे अचरज में विझी छॾियो आहे। सियासी मुबसरनि खे अलबत्ता पीपल्स पार्टी जी भेट में तहरीक इंसाफ़ मां पंजाब अंदरि ख़ासि तौर ते सूबाई असेंबली में बहितर कारकर्दगी जी उमेद हुई, जेका नज़र न पई अचे। हूं बि 1977 जे चूंडनि में मुस्लिम लीग नवाज़ खे एतिरो मैंडेट मिलियो हो, पर उन वक़्तु सभिनी खे ख़बर हुई त चूंडनि में मथां खां केतिरी मुदाख़लत हुई। अॻिते हली गरन बूटनि उन करे मैंडेट खे लताड़े छॾियो। अलबत्ता हिन भेरे मथां जी मुदाख़लत उन हद ताईं बिनह नाहे ऐं नवाज़ लीग जेको अवामी मैंडेट ख़ासि तौर ते पंजाब में हासिलु कयो आहे, उनखे मजमूई तौर अवामी राय तौर ई वरितो पियो वञे। अमली तौर पीपल्स पार्टी हींअर उते वञी बीठी आहे जिते 90 वारे ॾहाके में नवाज़ लीग हुई। उन ॾहाके में पीपल्स पार्टी खे चइनी सूबनि जी ज़ंजीर ऐं नवाज़ लीग खे हिकु सूबे जी पार्टी करार ॾिनो वेंदो हो। हींअर चइनि सूबनि जी क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे नतीजनि ते नज़र विझे थी त नवाज़ लीग चइनी सूबनि में नज़र अचे थी, पर पीपल्स पार्टी ॼण त सिंध जी पार्टी नज़र अची रही आहे। गुज़िरियल 5 सालनि जो असरायते इक़्तिदार में चइनि ॾहाकनि जी सियासी तारीख़ रखंदड़ हिकु मुल्कगीर पार्टी जो अहिड़ो असर छो थियो आहे, उन ते पीपल्स पार्टी जी क़यादत खे ज़रूरु सोच वीचार करणु घुरिजे। माज़ी में जॾहिं पीपल्स पार्टी हिकु चूंड में हथरादू तौर इक़्तिदार खां महरूम कई वेंदी हुई त ॿी चूंड में उहा पंहिंजो वजूद साबित करे वठंदी हुई, छो त उन जे पुठियां अवाम हूंदो हो। उन जे उबतड़ हिन भेरे पीपल्स पार्टी खे अवामी सतह ते रद्द अमल जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। पीपल्स पार्टी खे हाणे पंजाब ऐं ॿिनि सूबनि में पंहिंजो सियासी वजूद वापसि वराइण लाइ ग़ैर मामूली महिनत करणी पवंदी। दर हक़ीक़त चूंडनि जा हाणोका नतीजा ज़ाहिर कनि था त पंजाब हाणे मुकमल तौर पंहिंजे सियासी क़यादत वसीले मुल्क ते हुक्मरानी करणु घुरे थो। माज़ी में फ़ौजी मार्फत मुल्क मथां हुकूमत करण खां पोइ नवाज़ शरीफ़ जी सूरत में सनतकार तबिके जे मक़ामी सियासी क़यादत ऐं पंहिंजी सियासी पार्टी मौजूदु हुजण खां पोइ उनखां उहा ज़रूरत न पई पेश अचे त उहा ॿियनि सूबनि जी सियासी क़यादत पुठियां हले ऐं सियासी इक़्तिदार ॿियनि सूबनि जे हवाले करे। पंजाब हाणे मुल्क खे रुॻो अस्करी तौर न पर सियासी तौर बि पाण सिधी रीत हलाइणु घुरे थो। नवाज़ शरीफ़ गुज़िरियल ॾहाके खां मुल्क जी सियासी सूरतहाल सां पाण खे ठहिकाए पंजाब बजाए सॼे मुल्क जो लीडर थियण लाइ पंहिंजे सियासी रवैयनि में बज़ाहिर कई तब्दीलियूं आंदियूं आहिनि। उहे तब्दीलियूं केतिरियूं पुख़्तियूं ऐं हक़ीक़ी आहिनि, उन जो अंदाज़ो ईंदड़ 5 सालनि में थींदो। पाण खे समूरनि सूबनि ऐं क़ौमुनि जो अॻवान साबित करण लाइ हुन हिकु तरफ़ सिंध में क़ौमप्रस्त धुरियुनि ॾांहुं हथु वधायो त ॿिए तरफ़ बलूचिस्तान अंदरि पार्लियामानी सियासत कंदड़ क़ौमप्रस्तनि सां माज़ी जा लाॻापा बहाल कया आहिनि। बलूचिस्तान में विचथरी सियासी सोच रखंदड़ हल्कनि जो हल्का चवनि था त पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 सालनि में सूबे अंदरि हलंदड़ रियासती इदारनि जे तशदुद खे रोके या घटाए न सघी ऐं मथां वरी बदतरीन हुक्मरानी ॾेई सूबे खे मिली सघंदड़ थोरी घणी मुआशी फ़ाइदे खां बि महरूम रखियो आहे। NFC ऐं आगाज़ हक़ूक़ बलूचिस्तान जे नाले में सूबे अंदरि आयल अरबें रुपया PP हुकूमत जे करप्ट ऐं नाहिल सूबाई मशीनरी जे वर चढ़ी विया। उनखां अॻु त सूबे अंदरि रुॻो ख़ासि इलाइक़नि में रियासती इदारनि जो ऑपरेशन हलंदड़ हो, पर गुज़िरियल 5 सालनि दौरान त समूरो सूबो ला क़ानूनियत, रिश्वत ऐं हर क़िस्म जी बदउनवानी जो गढ़ बणिजी वियो। 2008 में क़ौमप्रस्त धुरियुनि पारां चूंडनि जो मैदान ख़ाली छॾण जे नतीजे में बलूचिस्तान अंदरि मौक़े परस्तनि जो हिकु वॾो टोलो सूबे मथां क़ाबिज़ थी वियो ऐं पीपल्स पार्टी सूबे में पंहिंजी हुकूमत बरक़रार रखण लाइ खेनि हर क़िस्म जी कारस्तानी लाइ खुली छूट ॾेई छॾी। उन कारण सूबे अंदरि पीपल्स पार्टी लाइ का बि चाहत बाक़ी न रही हुई। पंजाब में त सूरतहाल पार्टी लाइ हूअं ई ख़राबु हुई।
लोड शेडिंग सबबि सूबे अंदरि मुआशी सरगर्मियुनि खे जेको धकु रसियो, उन जे नतीजे में पंजाब जे सनअती इलाइक़नि में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ सख़्तु उड़ाई हुई। सिंध जे उबतड़ पंजाब में बिजली जे बहिरां जो मुआशी ॻाढापो उन करे मुख़्तलिफ़ आहे जो सूबे अंदरि नंढे ऐं विचोले दर्जे जी सनअत ऐं उन सां लाॻापियल मुआशी सरगर्मियुनि जो वॾो ॼार आहे। रुगो फैसलाबाद अंदरि लखें मज़दूर सनअती शोबे जी बर्बादी सबबि बेरोज़गार थिया। उहो ई कारण आहे जो लाहौर खां पोइ पीपल्स पार्टी पंहिंजे उन गढ़ खे बि हिन भेरे पंजाब में वञाए छॾियो। ॾाखिणे पंजाब में पीपल्स पार्टी खे सिरैकी कार्ड में वॾियूं उमेदूं हुयूं। सिरैकियुनि खे अलॻि सूबे जो लाली पाप ॾेई पीपल्स पार्टी उते शुरू में वॾी सियासी हमदर्दी हासिल कई हुई, पर जॾहिं पीपल्स पार्टी सेनेट में नए सूबे जो बिल आंदो त उन में ॾखण पंजाब अंदरि हिक जी बजाए ॿिनि सूबनि जो ज़िक्र हो। उन सबबि सिरैकी सूबे जूं हामी धुरियूं पीपल्स पार्टी खां नाराज़ हुयूं। साॻी तरह ॾखण पंजाब में गिलानी ख़ानदान जी करप्शन जा दास्तान बि पार्टी जी बदनामी जो कारण बणिया। पंजाब में जेतोणीकि पीपल्स पार्टी जी शिकस्त साफ़ नज़र अची रही हुई, पर पार्टी खे एतिरियूं घटि सीटूं मिलण जी उमेद शायदि कंहिंखे बि न हुई। आम तासर इहो हो त घटि में घटि ॾाखिणे पंजाब अंदरि पीपल्स पार्टी खे सिरैकी कार्ड मां कुझु हड़ हासिलु थींदो, पर ईअं मुमकिन न थी सघियो। साॻे क़िस्म जी हैरानी वारा नतीजा सिंध सूबे अंदरि बि आया, जिते पीपल्स पार्टी जी कामयाबी जा इम्कान त चिटा हुआ, पर उनखे एॾी वॾी कामयाबी मिलण जी उमेद न हुई। पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 सालनि में सिंध अंदरि जंहिं क़िस्म जी बदतरीन हुक्मरानी जो मुज़ाहिरो कयो, उनजो मिसाल माज़ी में नथो मिले। मथां वरी ॿिटे मकानी निज़ाम ॿेटनि जे विकिरे ऐं ज़ुल्फ़िकाराबाद रीथा जहिड़नि सिंध दुश्मन सियासी फ़ैसिलनि सबबि अवामी सतह ते इंतिहाई सख़्तु रद्दअमल मौजूदु हो। उन सूरतहाल में पीपल्स पार्टी सिंध अंदरि एतिरियूं सीटूं कीअं खटियूं, उन लाइ हिकु तरफ़ त उन जा सियासी मुख़ालिफ़ उन ते दांधलियुनि ऐं पैसो इस्तेमालु करण जा इल्ज़ाम ॾियनि था, त ॿिए तरफ़ जन 10 जमायती इतिहाद मां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ मज़बूत सियासी प्लेटफार्म बणजण जी उमेद हुई। उन समझ में न ईंदड़ कमज़ोर हिकमत अमली जो मुज़ाहिरो कयो। उन इतिहाद अमली तौर का बि मुनज़म चूंड मुहिम न हलाई ऐं अमली तौर मैदान पीपल्स पार्टी लाइ ख़ाली छॾे ॾिनो। 10 जमायती इतिहाद में शामिल जंहिं धुर या फ़र्द जी जेतिरी ज़ाती पहुच हुई, उन आहिर हुननि सियासी मुक़ाबिलो कयो, पर बतौर इतिहाद जे का बि सगारी इज्तमाही मुहिम सरज़मीन ते नज़र न आई। इतिहाद जो अॻवान पीर पगारो 10 जमायती अॻवान सां गॾु सिंध में जेकॾहिं 2 हफ़्तनि लाइ बि का सगारी चूंड मुहिम हलाए हा त शायदि सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ हुजे हा, पर समझ में न ईंदड़ कारणनि जे नतीजे में इतिहाद अमली तौर चूंड मुहिम में सरगर्म नज़र न आयो। हैदराबाद में गुज़िरियल साल ॿिटे मकानी निज़ाम ख़िलाफ़ सियासी ताक़त जो मुज़ाहिरो करण खां पोइ उहो तासर पैदा थियो हो त पीर पगारो हाणे किंगरी जे पीर मां बदिलजी अवामी अॻवान तौर सियासत जो हिसो बणजण वारो आहे। पर उन जे उबतड़ कुझु अरसे अंदरि ई पीर पगारो बि अवामी हल्कनि मां निकिरी ड्राइंग रूम में वापसि हलियो वियो ऐं अहिड़ी तरह पीपल्स पार्टी खे सिंध में खुलियल मैदान मिली वियो। उनजो सभ खां घणो नुक़सानु पार्लियामानी सियासत में उभरंदड़ क़ौम परस्त धुरियुनि खे पहुतो, जेके 10 जमायती इतिहाद में अमली तौर पंहिंजो इतिहाद ज़िम करे चुकियूं हुयूं। उन मौज़ू ते अलॻि मज़मून में बहस कबो। हाणे जॾहिं पीपल्स पार्टी सिंध में चिटी अक्सरियत हासिल कई आहे त उनखे घुरिजे त उहा उन हक़ीक़त खे मञे त हिकु अहिड़े ॾुखे वक़्त में जॾहिं बाक़ी टिनी सूबनि जे माण्हुनि अमली तौर उनखे थुॾे छॾियो, उहे सिंध जा ई माण्हू आहिनि जिन समूरे नाइंसाफ़ियुनि ज़्यादतियुनि जे बावजूदु हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी खे मुकमिल तौर ख़तमु थियण खां बचाईंदे पंहिंजे अंदरि जाइ ॾिनी आहे। जेतोणीकि सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि लेखकनि ऐं दानिशवरनि मां किन खे सिंधी माण्हुनि जे उन रवैये ते उरहाई बि आहे, पर मां सम्झां थो त सिंध अंदरि पीपल्स पार्टी जो मुतबादिल थी उभरण लाइ जाखोड़ींदड़ धुरियुनि जी कमज़ोर हिकमत अमलियुनि जो बि उन सूरत हाल में वॾो हथु आहे। अवामी सतह ते सिंध में पीपल्स पार्टी जो एॾो वज़न आहे त मुतबादिल अञा नाहे उभरी सघियो जहिड़ो पंजाब, पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में मौजूदु आहे। नवाज़ लीग, तहरीक इंसाफ़ ऐं बलूचिस्तान जो क़ौमप्रस्त धुरियूं अवामी सतह ते वधीक मक़बूल ऐं सघारियूं आहिनि। जेतोणीकि सिंध में अवामी सतह ते मौज़ून ऐं सघारी मुतबादिल जी ख़्वाहिश मौजूदु आहे ऐं उनजो हिकु सबूत क़ौमप्रस्त धुरियुनि पारां खयल वोटनि जो अंग बि आहे, पर उन लाइ अञा घणी महिनत घुरिबल आहे। बहरहाल पीपल्स पार्टी खे उहो सम्झणु घुरिजे त उनखे 5 सालनि जो जेको हीउ मौक़ो मिलियो आहे,
उहो गैर मशरूत मौक़ियो न आहे। निगरान हुकूमत जी शिकल में पंहिंजे इंतिज़ामी मशीनरी हेठि करायल चूंडनि में पीपल्स पार्टी जहिड़ी रीति सिंध मां सीटियूं खटियूं आहिनि, उन ते कई ख़दशा बि आहिनि। साॻी तरह सिंध में सीटुनि जो अंग बचाइण लाइ पीपल्स पार्टी उन धुरियुनि ते बि भाड़ियो आहे जेके माज़ी में हर चढ़ंदड़ सिज जूं पुॼारी रहियूं आहिनि ऐं हींअर बि ख़बर नाहे त पीपल्स पार्टी सां केतिरो साथ निभाईंदियूं। जेकॾहिं 2002 ऐं 2008 जे चूंडनि में तहरीक इंसाफ़ किथे बि नज़र न अचण जे बावजूदि पीपल्स पार्टी ANP खे पंजाब ऐं पख्तूनख्वा में धक रसाए सघे थी त पोइ उनजो इम्कान सिंध अंदरि बि मुकमिल तौरु रद्द नथो करे सघिजे। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ 90 वारे ॾहाके जे उबतड़ सिंध ॾांहुं रवैयो बहितर रखियो त उन जा बि मुस्तक़बिल में असर पइजी सघनि था। मर्कज़ ऐं पंजाब में अमली तौरु न हुजण ऐं सिंध में सगारी हुकूमत हुजण सबबि इम्कान उहे आहिनि त सिंध अंदरि पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर पार्लियामानी कुमप्रस्त पार्टी थी उभरंदी, छो त उनजे ख़ाली थियल सिंध कार्ड में नओं बैलेंस लोड थी चुको आहे। अलबत्ता हिन भेरे सिंध कार्ड में माज़ी जे नाइंसाफ़ियुनि जी हमदर्दी वारो अनसर शामिल न आहे, तंहिं करे हिन भेरे सिंध कार्ड जो इस्तेमालु बि परफॉर्मेंस सां मशरूत आहे। पीपल्स पार्टी खे उन हक़ीक़त खे सम्झणु घुरिजे त कुदरत उनखे पंहिंजा गुनाह धोअण जो हिकु वॾो मौक़ो ॾिनो आहे। जेकॾहिं 2008 में पीपल्स पार्टी हर हंधि मज़बूत हुई ऐं नवाज़ लीग वटि पंजाब में इक़्तिदार हो त उन्हनि 2013 जे चूंडनि में कामयाबी माणण लाइ पंजाब कार्ड खे 5 साल ज़िम्मेवारी सां इस्तेमालु कयो। हुननि वफ़ाक़ी हुकूमत सां हिकु महदूद मुखालफ़त जारी रखण जे बावजूदि कंहिं वॾे तकरार में वञण जे बदिरां पंजाब में बहितर हुक्मरानी फ़राहम करण ते महिनत कई। जिते पंजाब अंदरि हुक्मरानी जा कई मसइला हुआ, उते बाक़ी 3 सूबनि जी भेट में पंजाब अंदरि हुक्मरानी घणी बहितर हुई। पीपल्स पार्टी खे बि घुरिजे त उहा ईंदड़ 5 सालनि लाइ का साञाह ते ॿधल सियासी हिकमत अमली जोड़े सिंध में अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में हुजण खां पोइ उनखे घुरिजे त जेकॾहिं उहा सियासी बुनियादनि ते के इतिहाद करण बि घुरे त उहे सिंध जा वसीला विकण वारनि शर्तनि खां पासो करे। ईंदड़ 5 साल सिंध अंदरि उहा सिंधियुनि सां पंहिंजे कमज़ोर थियल रिश्ते खे बहितर बणाइण लाइ सियासी तदबुर वारा क़दम खणे ॿिटे मकानी निज़ाम जे चकर में पवण बदिरां सिंध खे बहितर हुक्मरानी ॾिए। ज़ुल्फ़कार आबाद जहिड़नि अवामी तौरु रद्द थियल रिथाउनि ते वक़्तु वञाइण ऐं ज़मीन जी वालार बदिरां ॿाहिराड़ियुनि जे बर्बाद थियल इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाए ईंदड़ 5 सालनि लाइ करप्शन, अक़रबा परवरी ऐं मेरिट जी लतार जहिड़नि क़दमनि खे वरजाइण बदिरां सिंध में मेरिट, अहलियत ऐं चटाभेटी खे वाधारो ॾिए ऐं हिन वक़्तु वॾेरनि बजाए सिंध जे माण्हुनि सां पंहिंजा रिश्ता बहाल करे पीपल्स पार्टी खे सम्झणु घुरिजे त समूरा मुहाज़ वञाइण खां पोइ मुस्तक़बिल में सियासी तौरु ज़िंदा रहण लाइ उन वटि रुॻो सिंधी माण्हू बाक़ी बचा आहिनि। पर सिंधी माण्हू न त क़यामत ताईं अहिड़ा अबोझ रहंदा ऐं न हमेशह सियासी मुतबादिल जी गुरबत जो शिकार रहंदा। सिंध वासियुनि खे बदिलजंदड़ दौर में जीअं जीअं ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं वेंदियूं, उन्हनि जूं कारकर्दगी बाबति ख़्वाहिशूं बि तब्दील थींदियूं रहंदियूं। पीपल्स पार्टी खे उन हक़ीक़त खे सम्झणु घुरिजे त सिंध अंदरि संस हाणोकी कामयाबी उन सां महिनत जो नतीजो घटि, सियासी मुतबादिल जे कमज़ोरियुनि जो नतीजो वधीक आहे। सिंध में पीपल्स पार्टी जूं मुतबादिल ताक़तूं होरियां सियासी मैदान में पंहिंजी जाइ ठाहिण जी जाखोड़ करे रहियूं आहिनि। हिन भेरे चूंडनि जे अमल में यकीनन उन्हनि खे घणो कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो ऐं ईंदड़ सालनि में जेकॾहिं हुननि मुस्तक़िल मिज़ाजी सां पंहिंजी जदोजहद जारी रखी ऐं बहितर सियासी हिकमत अमली जोड़ी त उहे सिंध अंदरि ईंदड़ 5 सालनि अंदरि हिकु बहितर मुतबादिल तौरु पंहिंजी जॻह ठाहे सघनि था। उन सूरतहाल में पीपल्स पार्टी वटि पंहिंजी सियासी मुखालफ़त लाइ हिकु रस्तो बाक़ी आहे ऐं उहो आहे सिंध ॾांहुं पंहिंजा रवैया सुधारणु। ही मज़मून असां नामियारे लेखक नसीर मेमण जे किताब सिंध आईंदे जो उत्साह मां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। हिन प्रोग्राम साण अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि ते असीं आवाज़ उथारींदा आहियूं। उन सां गॾोगॾु इल्मु, अदब, सियासी, समाजी सरगर्मियुनि खे अवलियत जे बुनियाद ते नशर करे अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में
पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। अॻिते वधो, सुजाॻी जे हिन सफ़र में असांजो साथ ॾियो। असांखे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। जेकॾहिं रेडियो जी नशरियात 24 कलाक ॿुधणु चाहियो था, हींअर ई प्ले स्टोर में वञी पंहिंजे मोबाइल फ़ोन ते रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो ऐं हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था। नामियारे लेखक कोमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जी किताब उमेद जो क़तल जा ऐं शामिल करियो था उहे चूंड वर्क जिन जो उनवान आहे ऐं हू जॾहिं सन आई। हीअ 1995 जी ॻाल्हि आहे त सिंध जे वजूद खे बचाइण लाइ फ़िक्री ऐं सियासी दीवार चीन अॾींदड़ शख़्स साईं जीम सैद कराची में जनाह इस्पताल में बेहोशी जी हालत में पियो हो। उन वक़्तु जेके माण्हू संसि तबियत पुछण आया हुआ तिन में पाकिस्तान जो अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, पीर साहिब पागारे जो पुटु अली गोहर शाह ऐं उमरकोट जो राणो चंदर सिंह अहम हुआ। उन वक़्तु राणे चंदर सिंह तारीख़ में सुनहरी हर्फ़नि में लिखण जहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया हुआ। जॾहिं चयो हुआईं त सिंध जो रूह ऐं ज़मीर सकरात में हुजे, उन वक़्तु घर में वेहण या ख़ौफ़ वारी ख़ामोशी इख़्तियार करणु सिंध सां गद्दारी जे बराबरि आहे। पर उन वक़्तु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जे वज़ीर आज़म जी हैसियत में जनाह इस्पताल न आई हुई, बल्कि कुझु ॾींहं पोइ उहो पिणु चयो हुआईं त सिंधू देश जो नारो दफ़न थी वियो। साईं जे विछोड़े खां पोइ संस ॾिंगन ॿारनि पाण में गॾिजी जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जोड़ियो ऐं उन सिलसिले में मूं ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी गॾिजी सिंध जो दौरो बि कयो हो। यादि रखणु घुरिजे त हीउ उहो दौरु हो जॾहिं जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे कारकुननि जा पेट ख़ाली हुआ, पर संदन दिमाग़ सैद जे फ़िक्र ऐं सिंध जे इश्क़ सां कना तार भरियल हुआ ऐं हू कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां केॿाइण जो सोचे बि न थे सघिया, छो त आज़ादी ऐं इनकलाब लाइ क़ुर्बानी ॾियण खां उहे केॿाईंदा आहिनि जिन जा पेट भरियल ऐं दिमाग़ ख़ाली हूंदा आहिनि। दौरे दौरान सखर जे शालीमार होटल में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कंहिं सहाफ़ी मूंखां सुवाल कयो हो त तव्हां सिंध जे मैदनी वसीलनि जी मालिकी जी दावा था करियो, जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जेको उन वक़्तु मोहतरमा जो मुखालिफ़ हो ऐं संस ख़िलाफ़ तहरीक निजात जूं तयारियूं करे रहियो हो, तव्हांखे यकीन ॾियारे त इक़्तिदार में अची सिंध जा मैदनी वसीला बि सिंधियुनि जे हवाले कंदुसि त पोइ छा तव्हां तहरीक निजात में नवाज़ शरीफ़ जो साथ ॾींदो? त मूं चयो हो, हा, उहो सिंध जी आज़ादी ॾांहुं असांजो पहिरियों क़दम हूंदो। जेतोणीकि आज़ादी क़िस्तनि जी मुहताज न हूंदी आहे, पर निंढे खंड जी तारीख़ मूंखे ॿुधाए थी त कर्ज़ न ॾींदड़ जेकॾहिं क़िस्तनि में अदा करण लाइ आमादा थिए त उहो बि क़बूल करणु घुरिजे। ॿिए ॾींहुं पाकिस्तान जे नाम निहाद क़ौमी अख़बारनि समूरी प्रेस कॉन्फ्रेंस हड़प करे मेन हेडिंग में इहो हलायो त आरिसर ऐं नियाज़ कालाणी नवाज़ शरीफ़ जी तहरीक निजात जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। हालांकि असांजी प्रेस कॉन्फ्रेंस कंहिं ॿिए मौज़ू ते हुई, पर अख़बारूं त बहरहाल अख़बारूं ई आहिनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे संस वालिद वांगुरु इहो इदराक हो त हिन पेट बुखायल आलिन अखियुनि ऐं उणभन वारनि नौजवाननि वटि केॾो स्टेट पावर आहे। उन करे हुन ॿिए ॾींहुं ऐलान कयो त फ़िलाणी तारीख़ ते सन वञी सैद साहिब जी उज़र खाई कंदुसि। इहो उन करे जो खेसि ख़बर हुई त कंहिं सिंधीअ खे कंहिंजे ख़िलाफ़ु केॾी बि कावड़ छो न हुजे, पर जेकॾहिं काई नियाणी संस दरवाज़े या तॾे ते ग़म में शरीक थियण लाइ वेंदी आहे त उहे कावड़ विसारे छॾींदा आहिनि। जेतोणीकि सिंध हुन वक़्तु सैद जे विछोड़े ते सुगवार हुई, असांजा मन मुरझायल हुआ ऐं दिलनि ते बेनज़ीर जे रवैये जे करे दाग़ हुआ जो हिन वज़ीर आज़म हूंदे बि पंहिंजे ॾाॾे जे दोस्त ऐं वाले जे सरप्रस्त खे इलाज लाइ ॿाहिरि न मोकिलियो हो। पर पोइ बि असां फ़ैसिलो कयो त घरायल न्याणी जो आदर भाव कबो ऐं हुन बि शायदि उन वक़्तु इहो विसारे छॾियो हो त कुझु ॾींहं अॻु मुंहिंजा माण्हू जे नारे जे दफ़न थियण जी ॻाल्हि कई हुई, अॼु उन जे आसण ते वञी रही आहियां। बहरहाल हू आई ऐं पंहिंजे अमड़ सां गॾु आई, उहा बेनज़ीर जी अमड़ जेका साईं जीम सैद सां फ़ारसी में ॻाल्हाइण पंहिंजे लाइ फ़ख़ुरु सम्झंदी हुई। नुसरत भुट्टो जी असांखे ख़बर न आहे त हूअ हिन वक़्तु किथे ऐं कहिड़े हाल में आहे। हिन वक़्तु बेनज़ीर न रही आहे, उन करे हुन मौक़े ते आउं गनवा खे चवंदुसि त हिन ॾुखोयल औरत खे सार संभाल जी ज़रूरत आहे,
तव्हां उनखे पाण वटि घुराए घटि में घटि उहो सदमनि जे मारियल हाफ़िज़ जे ग़ज़ल जहिड़ी औरत फ़ातिमा ऐं ज़ुल्फ़कार जे वारनि में आङुरियूं फेरे कुझु त अथ त महसूसु करे। हुननि बेनज़ीर नुसरत सां गॾु उन वक़्त जो सिंध जो वज़ीर आला अब्दुल्ला शाह बि हो, पर हुन साणनि गॾिजी अचण जीएम सैद लाइ दुआ घुरण में शिरकत न कई। आउं नथो चवां त अब्दुल्ला शाह को जुनैद बगदादी हो जंहिंजी दुआ सां साईं जीएम सैद जी बख़्शिश थी वञे हा। सैद जहिड़ा माण्हू बख़्शिशनि रहमतनि ऐं दुआउनि खां तमामु मथां हूंदा आहिनि। रहमतनि जा मलाइक पंहिंजा पर हुननि जे पेरनि हेठां पखेड़े छॾींदा आहिनि ऐं ख़ाल खे काइनात जे दरबार जा दरवाज़ा अहिड़नि माण्हुनि लाइ हमेशह खुलियल ऐं मुनवर रहंदा आहिनि। पर लतीफ़ जे हिन धरती जूं के रिवायतूं आहिनि, हुन रिवायतुनि खे पुठी ॾींदड़ हमेशह कोढ़िया थी मरंदा आहिनि। बहरहाल मोहतरमा पंहिंजे अमड़ सां गॾिजी साईं जे तॾे ते पहुती। हिते हिकिड़ी ॻाल्हि जी आउं वज़ाहत कंदो हलां त भुटे ख़ानदान सां साईं जीएम सैद जा तमामु पुराणा लाॻापा हुआ ऐं साईं उन्हनि लाॻापनि खे कॾहिं बि नज़रअंदाज़ न कयो। हिकु वक़्तु अहिड़ो बि हो जॾहिं जमायत इस्लामी वारनि प्रोपेगेंडा कई हुई त भुटो नान मुस्लिम आहे ऐं मुंहिंजे मामे जो नालो कांसी राम आहे, त उन वक़्तु साईं जीएम सैद मूंखे ऐं ताजोए खे चयो हो त मुंहिंजे लाइब्रेरी जे फिलाणे फाइल में भुटे साहिब जे ख़तने तोहरे सुन जी दावतनामे जो सर शाहनवाज़ जो मोकिलियल कार्ड रखियो आहे, उहो अख़बारनि खे जारी करे छॾियो। अफ़सोस जो असीं ईअं न करे सघियासीं। बहरहाल मोहतरमा सियासी मुसलत तहत ई साईं जी उज़र ख़ाही ते आई ऐं इंतिहाई सादे ऐं सिधे तरीक़े सां हुन दुआ बि घुरी ऐं मुख़्तसर ॻाल्हाई। न त उहा औरत जेका आलमी फोरमनि ते नेहरू जे स्टाइल में अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी हुई, जेतोणीकि खेसि ख़बर हुई त उन अंदाज़ जी अंग्रेज़ी ॻाल्हाइण सां आउं नेहरू न थी सघंदुसि, छो त दुनिया जे मुल्कनि जे लीडरनि लाइ वज़ीर आज़म जी कुर्सी एज़ाज़ हूंदी आहे, पर नेहरू जो वजूद हिंदुस्तान जी वज़ारत उज़्मा लाइ एज़ाज़ हो। असांजा ही लीडर जेके फ़ौजी जनरल जे डंडे खां लहराईंदा आहिनि, उन्हनि लाइ उहा ॻाल्हि सबक़ जहिड़ी आहे त जॾहिं 15 अगस्त जी सुबुह जो हिंदुस्तानी फ़ौज हिंदुस्तान जे सदर ऐं वज़ीर आज़म खे सलामी ॾींदी हुई त नेहरू पंहिंजो चहिरो फ़ौज जी तरफ़ खां हटाए छॾींदो हो त जीअं खेनि ख़बर पवे त आज़ादी मूं वरिती आहे, तव्हां नाहे वरिती। पर अहिड़े क़िस्म जी औरत सन में ख़ामोश हुई, सिर्फ़ु एतिरो चयाईं, ये बाहर जो झंडा नज़र आ रहा है, ये पार्टी का है या आज़ाद सिंधु देश का। उते वेठल कंहिं माण्हू चयो त पार्टियुनि जा झंडा अॻिते हली आज़ाद मुल्कनि जा झंडा बणिजी वेंदा आहिनि। पोइ उहो पुछाईं त शाह साहिब जी लाइब्रेरी जो छा कंदो। उन ते मूं खेसि जवाबु ॾिनो त असांजी ख़्वाहिश आहे त इहा लाइब्रेरी सिंधालाजी जे हवाले करियूं। उन ते चवणु लॻे त उहो सुठो क़दम आहे। मूं बि बाबा जी लाइब्रेरी सिंधालाजी खे ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। बहरहाल उते केतिरियूं ई ॻाल्हियूं थियूं जेके अॻिते हली लिखबियूं, पर हुन शायदि उन वक़्तु इहो महसूसु न कयो हुजे त जंहिं माण्हू जे तॾे ते आउं वेठी आहियां, मुंहिंजे फ़िक्र जा पड़ाॾा कॾहिं मुंहिंजी क़बर ते बि गूंजंदा, छो त इक़्तिदार सघारो न हूंदो आहे, फ़िक्र सघारो हूंदो आहे। ग़ारनि जे तहनि में दॿियल सचे शौर जो हिकिड़ो किरणो ताक़तवर फ़ौजनि खे शिकस्त ॾेई सघे थो। उहो फिडरल कास्त्रो चयो आहे त काश मोहतरमा कास्त्रो खे पढ़ियो हुजे हा। पोइ हू हली वई ऐं असां आसपास में रहियासीं त हू वरी मोटी ईंदी। उन ते अयाज़ यादि अची रहियो आहे। पखी परोका अञा न आया, उकीर दिन जी हुरी रही आहे, उदास सर ते हवा उठे जी चई पई का उॾार ईंदी। हुनजी सिंध जी आज़ादी ॾांहुं मोटण जी उकीर हुई। सिर्फ़ु सैद जी मज़ार ते कुल पढ़ण वारी उकीर न हुई जेका उन वक़्तु पूरी थी जॾहिं हूअ लहद में लथी पए ऐं चो तरफ़ नारा ललकारूं बणिजी पिया हुआ, न खपे न खपे पाकिस्तान न खपे। ही चूंड असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अब्दुल वाहिद आरिसर जे किताब उमेद जो क़त्ल मां। यादि रहे त ही मज़मून उन वक़्तु लिखियो वियो हो जॾहिं मोहतरमा नुसरत भुट्टो हाल हयात हुई। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि।
सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।